अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ला तजिदु कौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवाद्दून मन हाद्दल्लाह व रसूलहु वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान व अय्यदहुम बिरूहिन मिन्हु व युदखिलहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहारु खालिदीन फीहा रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु उलाइका हिज़्बुल्लाह अला इन्ना हिज़्बल्लाहि हुमुल मुफ्लिहून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मेरा दोस्तों, तकरीबन तशरीफ फरमा थियण वारा आहिनि। जेसी साईं जन अचनि तेसी ताईं त मां तव्हांजे अल्लाह ताला असांजो अचणु पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए, मुर्शिदनि जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद सूरह मुजादिला जी आखिरी आयत ने फकीर तिलावत कई है। ते मुबारक आयत में अल्लाह ताला फरमायो ला तजिदु कौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर। उहे माण्हू जेके अल्लाह ऐं आखिरत जे ॾींहं ते ईमान रखनि था ऐं युवादून मन हाद्दल्लाह व रसूलहु, उन्हनि खे हरगिज़ ईअं न रहंदे जो उहे उन्हनि माण्हुनि सां दोस्ती रखनि जेके अल्लाह ऐं उन जे रसूल जा मुखालिफ़ आहिनि। जेके ईमान वारा आहिनि, क़ुरान जो फरमाए जेके मोमिन आहिनि, ईमान वारा आहिनि, उन्हनि जी इहा आदत आहे, मोमिननि जी निशानी आहे, मोमिननि जी इहा परख आहे। मोमिननि जे अंदरि अल्लाह ताला या सुञाण पैदा फरमाई आ, जो रब जो कुरान तो फरमाए त उहे युवादून मन हाद्दल्लाह व रसूलहु, उन्हनि सां यारी न रखंदा आहिनि जेके अल्लाह ऐं उन जे रसूल जा दुश्मन आहिनि। मतलब इहो आहे त यारी उन्हनि सां रखबी जेके मदीने वारे साईं सां मोहब्बत रखण वारा, जेके नबी सां दिल लाइण वारा आहिनि, जेके हिन तरीक़े ते हलण वारा आहिनि। नबी सोने जी मोहब्बत में मुराद है तो हे जेको तरीक़ो अल्लाह असां के बठरायो है, हे जेको मुर्शिदन वारो रस्तो है, इहो ई तो मदीने वारे साईं जी मोहब्बत वारो रस्तो है। अब ॾिसो हिन सोहबत में अचण सां तव्हां खे अल्लाह जी मोहब्बत मिले थी, दिल अल्लाह जे ज़िक्र जे लाइ जारी थिए थी। जेकर मां सही थो चवां त चओ सुभान अल्लाह। इन सोहबत में मुझे मुर्शिद कामिल जी संगत में अचण सां दाढ़ी वणे थी, पटको वणे थो, नमाज वणे थी, दीन जी ॻाल्हि वणे थी, क़ुरान वणे थो, शरीयत वणे थी, तरीक़त वणे थी, ज़िक्र वारनि जी मजलिस वणे थी, बुरनि माण्हुनि जी संगत नथी वणे, बुरनि माण्हुनि जी सोहबत नथी वणे, बुरा अमल नथा वणनि। मतिलबु इहो आहे त असांजी राह जेका आहे, रस्तो जेको आहे ते सही पिया था हलूं, मंज़िल ते ज़रूर पहुचंदासीं, छो त राह सही हिकिड़ो माण्हू जॾहिं सिधी राह ते हलंदो आहे त हुनजी दिलि मुतमइन हूंदी आहे। मिसाल तौर असांखे कराची वञिणो आहे, तवजो मुड़े आहे, मिसाल सम्झाइण जे लाइ कराची वञिणो आहे त असां जॾहिं इन हाईवे ते चढ़ंदासीं, जेको बाईपास पोरे खां हाईवे वञे मेहरबानी ओ फिर साईं सदके सिरसा साईं सदके घर माल बार खोरिया, सिरसा साईं सदके घर माल तो घोरिया, पंहिंजी
मेहरबानी सुभान अल्लाह है जेहिद हुआ निभागा अल्लाह अकबर सुभान अल्लाह बल्कि सोजे जिगर मिलायो आहे सहरगाही सोजे जिगर मिलायो आहे सहरगाही सुर्गी पियायो सिकजी सुर्गी पियायो सिकजी अगते बुझे आसानी नजरे करम कयोगा चो महबूब मेहरबानी कच्ची चमरायो नजरे मदीने वाले जी गुलामी जो तो किची में बधी आज सी इंकिसारी सा कच्ची चमरायो नजरे महबूब मेहरबानी नजरे है फितना वधी वया तिरकन था रोज तालिब फितना वधी वया तिरकन था रोज तालिब गुजरे उम्र गुलामी गुजरे उम्र गुलामी आई मौत थे ईमानी करम कयोगा महबूब मेहरबानी ऐ बेदार दिल थी घुरजे मुझे मुर्शिद जा शेर कमाल शेर ना है सबक हिकिड़ी इल्तिजा है जो असां फ़कीरनि जे लाइ सबक आहे छा थो फरमाए बेदार दिल थी घुरजे बेदार दिल थी घुरजे सुन्नत ते इस्तिकामत बेदार दिल थी घुरजे सुन्नत ते इस्तिकामत हिन दिल पर संज करियो नंगदार निगहबानी है मुर्शिद दिल पर साईं जी करियो निगहबानी नजरे करम कयोगा महबूब मेहरबानी काल बढ़िया दजो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि माशाल्लाह हवा में लगी थी पड़ी हाँ तो दोनों सल्लल्लाहु ईमान में जेके पक्का थी विया नबी जी मोहब्बत में हिन दीन जे रस्ते ते जेके मजबूत थी विया कुरान तो फरमाए जन पंहिंजो दुश्मन पंहिंजे करे दुश्मनी न रखी अल हुब्बु लिल्लाह वल बुग़्ज़ु लिल्लाह मोहब्बतूं बि अल्लाह जे लाइ रखी अदावतूं बि अल्लाह जे लाइ रखी दिल दिल पर नबी सां लाए वेठो महबूब सां मोहब्बत जो नातो कंधे वेठो कुरान तो फरमाए उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान यही मर्द आहिनि यही चोर आहिनि जंहिंजी दिलनि में अल्लाह ईमान लिखी छॾियो फ़ाइदो कहिड़ो थींदो जो नातो नबीअ सां निभायोसीं माण्हू चवंदा आहिनि फ़ाइदो कहिड़ो थींदो हिकिड़ो फ़ाइदो इहो अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त अल्लाह तव्हांजे दिलनि में ईमान लिखी छॾींदो तव्हां सुबुह जो हाल में कंदो त तव्हां मोमिन आहियो तव्हां ॾींहुं इन हाल में गुज़ारींदो जो तव्हां रब वटि मोमिन लिखियलु आहियो तव्हां निंड इन हाल में
कंदो तवा सुकल हूंदो तवा जो नालो मोमिनन में लिखियो वेंदो तवा जी निंड खे अल्लाह इबादत में शुमार फरमाए छॾींदो अॻियां रब थो फरमाए ए मोमिनो ओ नबी सां वफ़ादारी करण वारो ओ मुंहिंजे दिल पर नबी सां वफ़ा जो नातो निभाइण वारो वअयदहुम बिरूहिम मिनहु इहे ई माण्हू आहिनि जंहिंजी मदद जे लाइ अल्लाह ताला जिब्रील खे मुक़रर फरमाईंदो आहे का मुसीबत आई को दुख आयो को गम आयो को दर्द पहुतो अल्लाह जो कुरान में फरमाए दिलगीर न थी ओ मदीने वाले साईं सा मोहब्बत रखण वारा ओ अल्लाह अल्लाह करण वारा ओ दीन जो रस्तो वठण वारा दिलगीर न थी इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना सुम्मा इस्तक़ामू जंहिंजे असांजो रब अल्लाह चयो असांजो मालिक अल्लाह असांजो खालिक अल्लाह मदीने वारे जा बणजी विया अल्लाह अल्लाह करण वारा बणजी विया या रसूल अल्लाह चवण वारा बणजी विया पोइ फिरिया कोन दुनिया जी मुखालिफत जूं हवाऊं लॻियूं परेशानियूं आयूं दुख आया दर्द ॾिसी यार जो रस्तो न विसारी मुसीबत ॾिसी मुंहुं न मोड़ी कुरान जो फरमाए ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिजन्नतिल लती कुंतुम तुअदून मां गर्मी में थकनी पियो सुभान अल्लाह छा त कुरान जा लफ्ज़ आहिनि अल्लाह जी ज़ात जो छा त अल्फाज़ आहिनि रब तो फरमाए था मुझा बणजी त ॾिसो ओ मुझा कर्मी भाइरो ओ मुझा दोस्तो रब तो फरमाए असां फ़कीरन खे तो फरमाए सुभान अल्लाह क्या पिद्दी का शोर छा दाल छा बिस्मिल्लाह छा असांजी हैसियत अल्लाह वरी एतिरो करम नवाज़ो छा असांजी हैसियत छा असांजो औकात तव्हां भला आहियो मां गुनहगार आहियां मां तव्हांजी जुतीअ जे खाट जे बराबरि न आहियां मुंहिंजी हैसियत मां पंहिंजी ज़ात जे बारे में थो चवां छा असांजी औकात छा असांजी हैसियत छा असांजी इज़त छा असांजा अमल पर अल्लाह जो कुरान तो फरमाए पंहिंजे नबीअ सां वफ़ादार बणिजी वञो हिन तरीक़े सां वफ़ादार बणिजी वञो उहो तरीक़ो मतलब यो नितो जेको तरीक़ो मुस्तफा की वफादारी वारो जेको हर महीने दिल पर आबाद में अची तोखे दिल पर सही पाण सेखारींदो आहे दर्स ॾींदो आहे सबक ॾींदो आहे कुरान जे सूरत में हदीस जी सूरत में फरमाने इलाही की सूरत में किताब जी सूरत में तकरीर ऐं तारीर जी सूरत में कॾहिं शेर जी सूरत में तोखे दिल पर नबी जो जेको रस्तो सेखारे पियो इन रस्ते ते मज़बूत बणिजी वञे वफादार बणिजी वञे ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्लाह तुंहिंजा मलाइका नाज़िल फरमाईंदो छो दुनिया जे दुख जे करे मुंहुं थो मोड़ी साईं मुसीबत फ़कीर बि सॾायासीं वरी मुसीबत अचे मुसीबत अचे थी को दुख दर्द अचे थो इहो दर्जन जे वधाइण जे लाइ थो अचे पर जेकॾहिं आयो आहे त इहा कमी असामी आहे सम्झो था कान का कमी रहिजी हुई गौर फिक्र कर मालिकन वटि देर नाहे हिकिड़े माण्हू जो कमी जेको करण आहे उहो पंहिंजे कम में महारत रखंदो हे लाउड वारो वेठो आहे हिन जो कमु लाउड हलाइण आहे न मूंखे लाउड हलाइण पवंदो हिन जी हिकिड़ी ॿुची सम्झ में कोन थी अचे ठीक है मुखे समझ में नहीं दी इनके तरीको अचे तो जेसी मां तकरीर कंदुस पियो तेसी हला माशाल्लाह सही पे तो हले लाउड तेसी लाउड हलाइंदो रहंदो सही मुजा कम कंदो रहंदो छो त हिनके हलाइण अचे तो बिना तशबीह बिना मिसाल समझाइण बिना हुंदो हे जे मालिक जे हथ में असा हथ ॾिनो जेके असा दिल पर सही चवंदा आहियूं हथ मथे गई जो सुभान अल्लाह जेके असा पंहिंजो मुर्शिद मञियो आहे इनके अचे तो माण्हुनि खे मुस्तफा सां मिलाइण इनके तरीक़ो ताईं अचे तो
के वल